हाणे असांजे विच में नवसारी मां असांजो मोहित भैया जेको प्रेसिडेंट साउथ गुजरात अखिल भारतीय गौ रक्षा जो आहिनि, इन समिति जा अध्यक्ष आहिनि, त मां उन्हनि खे थोरो रिक्वेस्ट कंदुसि त गौ रक्षा जे बारे में कुझु ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि। छो जो गौ असांजी माता आहे, इहा हमेशह इहो चयो वेंदो आहे, हर किताब में पढ़ियो वेंदो आहे, पर अॼुकल्ह असां उहो फॉलोअप नथा कयूं। ऐं अॼुकल्ह असांजे घरनि जे अंदरि माना इहे जेके चौपल आहिनि, चौपल आहिनि ई कान। असां जंहिंमहिल नंढा हुआसीं त असांखे असांजे माउ पीउ असां छॾणा हुआसीं, सभिनि खे हिकु हिकु बकरी ॾेई छॾी हुई। त उहो सिस्टम हाणे घटिजी वियो आहे, ॿार खीर ई नथा पीअनि। हाणे ॿार सभु भई मथे हिन जे मथां अची विया आहिनि, त थोरो उन जे बारे में कुझु रोशनी विझंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। नमस्ते, आवाज़ अचे थो मुंहिंजो क्लियर? हा, अचे थो, अचे थो जी। मां पहिरियों त जाम धन्यवाद ॾियणु थो चाहियां हिन प्लेटफॉर्म ते मूंखे घुराइण लाइ। पूज्य सिंधी पंचायत देवलाली रतन चावला जी, जंहिं मूंखे एॾो प्रेम ॾेई करे हिन प्लेटफॉर्म ते घुरायो, तव्हांखे खूब खूब धन्यवाद आहे, तव्हांजो आभार आहे। शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉक्टर गुर्जर सुभाष हाई स्कूल जो धन्यवाद आहे जो तव्हां मूंखे हिन प्लेटफॉर्म ते घुरायो। मां मुंहिंजो परिचय ॾियां, मां नवसारी खां आहियां, गुजरात खां, ऐं गौ रक्षा समिति में मुंहिंजी साउथ गुजरात जी जवाबदारी आहे। हिन सिंधी समाज जो इतिहास जेको तव्हां आयोजन कयो आहे रतन चावला जी, इहो खरेखर जाम धन्यवाद जे पात्र आहे। इहो जेको तव्हांजा वीचार आहिनि, इहो वेबिनार बि हिकु सिंधी समाज जे इतिहास में लिखाइजंदो। हेलो, हा, आवाज़ अचो अचे थो, थो? हा हा, जी तव्हां ॻाल्हाए था रहो। जी, हिन पूज्य सिंधी पंचायत जो जेके बि सभु हिन में वेबिनार में जंहिंजो बि सहयोग रहियो आहे, उहो खरेखर सहयोग जे पात्र आहिनि। इहो समाज में जाम वॾी ॻाल्हि आहे कि तव्हां इहो आयोजन कयो। ऐं मूंखे जंहिं टॉपिक ते घुरायो वियो आहे, गौ शेवा जो टॉपिक, उन टॉपिक ते मां वधीक त नथो ॼाणा, पर ॿ शब्द रतन चावला जी जो प्रेम हुयो कि मां ॻाल्हायां, त हिन विषय ते मां ॻाल्हाइण थो चाहियां कि असांजे जेके निहालानी साहिब ऐं फर्स्ट एपिसोड में आया डॉक्टर पंहिंजा सुरेश बबलानी साहिब, उन्हनि जेतिरो त अनुभव मूंखे कान्हे, पर तॾहिं बि मां ॿ शब्द चवण जी कोशिशि कंदुमि। असां सिंध में असां खेड़ूत हुयासीं, पहिरियों असांजा सिंधी, असांजा वॾा खेड़ूत हुया, ऐं खेतीबाड़ी जे करे असां सिंधी सभई गौ माता सां जुड़ियल आहियूं पहिरियों खां ई सिंध में, जंहिंजे करे असांजे वॾनि पीढ़ियुनि जो बि गौ माता सां संबंध आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त सिंधी खेड़ूत हुया, जंहिंजे करे वधीक में वधीक असांजा वेजिटेबल्स जा वापारी, फ्रूट जा वापारी तव्हां ॾिसंदव त उहे सिंधी आहिनि। अॼु बि केतिरनि शहरनि में तव्हां ॾिसंदव त वेजिटेबल्स जा, फ्रूट जा वापारी तव्हांखे सिंधी ॾिसणु मिलंदा। उनजो कारण इहो आहे त सिंधी पहिरियों फार्मर हुया, खेड़ूत हुया, ऐं असां हिन वेबिनार जे ज़रिए ई सिंधी समाज जो इतिहास मां बि ॿुधो, जेकी मूंखे बि पहिरियों ख़बर कान हुई। जीअं भई पौराणिक काल खां वठी करे, द्वापर युग खां वठी करे, त्रेता युग खां वठी करे सिंध जो इतिहास आहे। जीअं कि भई राजा दशरथ हुया, जंहिंजो विवाह कैकई सां थियो हुयो, उहे सिंध जी राजकुमारी हुई। कौरवनि जी भेण हुई, उन्हनि जो विवाह सिंध में थियो हुयो। इहो बि सिंध जो हिकु वॾो सुठो इतिहास आहे। ऐं ऋग्वेद में बि सिंध जो वर्णन थियल आहे। ॿियो सिंधु जो शब्द जेको आहे, उहो सनातन धर्म जे केतिरनि ई मंत्रनि में आहे। सनातन धर्म जे केतिरनि ई मंत्रनि में आहे। जीअं त सनान मंत्र आहे, ओम गंगे च यमुने चैव गोदावरी च सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलम अस्मिन सन्नधिम कुरुम। त इहो जेको सिंधु अखर आहे, इहो केतिरनि ई मंत्रनि में आहे, केतिरनि ई वेदनि शास्त्रनि में आहे। जीअं कि असां कल्ह ॿुधोसीं त भई सिंधी ब्राह्मी लिपि जेकी आहे उहो संस्कृत मां थियल आहे। तंहिं नमूने ई गौ माता सां बि असांजो संबंध असांजो जाम पुराणो आहे। सिंधी असां वेदांती आहियूं। अॼु बि तव्हां ॾिसंदव त केतिरनि ई धार्मिक कार्यनि में सिंधी समाज जो जाम ख़ूब सहयोग रहंदो आहे। जीअं कि गौशाला आहिनि, वृद्धाश्रम आहिनि, मंदिर आहिनि, टिकाणा आहिनि, चङियुनि जॻह ते सिंधियुनि जो अॼु बि सहयोग आहे।
ऐं वॾो सहयोग आहे। गांइ जीअं असां ॿुधंदा आहियूं त भई गांइ खे खाराइण सां ग्रह पीड़ा दूरि थींदी आहे, मछलियुनि खे खाराइण सां कर्ज़ दूरि थींदो आहे। त असां सिंधी त पहिरों खां ई गौ माता सां जुड़ियल आहियूं। असां पहिरों खां ई लाल साईं जो पलव पाइण लाइ दरिया ते वेंदा आहियूं, त उनखे फल अर्पण कंदा आहियूं दरिया में, त उन सां जेके मछलियूं खाईंदियूं आहिनि, त असां त सिंधी पहिरों खां इन्हनि जीवदया जी गौ रक्षा जी ॻाल्हियुनि सां जुड़ियल आहियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधी करे ख़ुशी थींदी त भॻवानु झूलेलाल जा जेके गुरू हुया, उहे गुरू गोरखनाथ, जेकी गौ रक्षा जी पीठ आहे। ऐं अॼु किथे न किथे साइंस बि इन ॻाल्हि खे मञी रहियो आहे कि गांइ में जाम ताक़त आहे। हाणे जीअं पाण मां हिकिड़ी तव्हांखे विनंती कंदुमि कि मां जेॾी महिल बि गांइ शब्द चवां त उन में तव्हां इहो ज़रूरु ध्यानु रखिजो कि गांइ माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु देसी इंडियन ब्रीड जी गांइ। जेके गांइ अॼु माण्हू जर्सी ऐं ऑस्ट्रिच खे बि चवनि था, उनखे कॾहिं बि गांइ न चइबो आहे, उहो क्रॉस ब्रीड आहे, उहो सूअर जी पैदाइश आहे। जंहिंजे करे मां तव्हांखे विनंती कंदुमि, गांइ माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंडियन काउ ब्रीड खे ई मञण में अचे। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाए करे तव्हांखे ख़ुशी थींदी कि भई अहिड़ो बि साइंस आहे, अॼु साइंस हिन ॻाल्हि खे मञे थो कि तव्हां देसी गांइ खे 15 मिंट लगातार रोज़ाना हथु फेरियो त उन देसी गांइ खे हथु फेरण सां ब्लड प्रेशर कंट्रोल में थींदो आहे। ऐं अॼु असांजे गुजरात में सौराष्ट्र यूनिवर्सिटी आहे, जंहिं हिन ते रिसर्च कयो आहे त गौ माता खे उन्हनि रोज़ु सौराष्ट्र यूनिवर्सिटी में रोज़ु स्लो पॉइज़न उन्हनि ॾिनो त उनजो कॾहिं बि गौ माता जे खीर ते, गौ मूत्र ते कॾहिं बि कोई असरु न थियो। माना असांजो जेको धर्म आहे, जंहिं ॻाल्हियुनि खे पहिरों खां ई असांजो धर्म मञे थो, अॼु साइंस बि उन ॻाल्हियुनि खे मञे थो। गौ मूत्र ते कोई स्लो पॉइज़न जो बि असरु न आहे, न को गांइ जे खीर ते। ऐं असांजे लाइ गर्व जी ॻाल्हि आहे त विश्व जी वॾे में वॾी गौशाला जेकी भारत में गुजरात राजस्थान जे बॉर्डर ते आहे, पथमेड़ा गौशाला, उन में तव्हां अॼु बि अंदरि वञो त ऑपरेशन थिएटर में भॻवानु झूलेलाल साईं जो वॾी तस्वीर लॻल। ऐं अॼु बि ईअं मञण में ईंदो आहे धार्मिक मान्यता जे हिसाब सां कि जेॾी महिल समुद्र मंथन थियो हुयो देव ऐं दानवनि जे विच में, तेॾी महिल उन मां जेके गौ माता प्रगट थी हुई, कामधेनु गौ माता, उन कामधेनु गौ माता जो वंश जेको अॼु बि पथमेड़ा गौशाला में आहे, ऐं उन जी शेवा में सिंधियुनि जो वॾे में वॾो सहयोग रहियो आहे। त इहे सिंधियुनि जे लाइ जाम ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं अॼु बि केतिरे ई सिंधियुनि घरनि में पहिरीं रोटी, पहिरों जेको फुल्को आहे उहो गांइ जो निकिरे थो, ऐं केतिरनि गौशालाउनि में सिंधियुनि जो योगदान रहियो आहे। सिंधी अॼु खेती बाड़ी सां घटि जुड़ियल आहिनि, पर अॼु बि सिंधियुनि जे रक्त में, अॼु बि सिंधियुनि जे मन में, अॼु बि सिंधियुनि जे दिलि में गौ माता त आहे ई आहे। ऐं गौ माता सां असांजा केतिरा ई पर्सनल फ़ाइदा बि घणा ई आहिनि। जीअं गांइ खे रोज़ु तव्हां फुल्को ॾींदो, गांइ खे तव्हांजे दर ते ईंदी, तव्हां हुनखे रोज़ु खाराईंदो, त गांइ ॾिसो केतिरी एक्टिव आहे कि उहो रोज़ु तव्हांजे दर ते उन समय ते अची वेंदी। अॼु जेको इहा एक्टिवनेस ॿियनि पशु में कान्हे। माना गांइ खे हिकु पशु चवण बि पाप आहे, इहो शास्त्रनि में लिखियल ॻाल्हियूं आहिनि। ऐं हिकु चक्कर स्वामी विवेकानंद हुया, उन्हनि खां कंहिं माण्हूअ सवाल पुछियो त सर्वोत्तम खीर कहिड़े पशु जो आहे, त हुननि ईअं चयो कि सर्वोत्तम खीर भैंस जो आहे। त हुननि चयो कि तव्हां त इंडियन त जेको आहियो, तव्हां भारतीय त गांइ खे मञींदा आहियो, भई सर्वोत्तम खीर त गांइ जो आहे। त स्वामी विवेकानंद जवाबु ॾिनो कि भई तव्हां मूंखां पशु पुछियो, गांइ त माता आहे। त गांइ बचंदी त असांजो सनातन धर्म बचंदो। ऐं सनातन धर्म छा आहे, उहो सिंधु सभ्यता आहे। सिंधु सभ्यता ई सनातन धर्म आहे। ऐं गांइ बि असांजे घर जी हिकु सदस्य आहे। त मां विनंती कंदुमि सभिनीनि खे त जॾहिं बि तव्हांखे समय मिले तॾहिं गौशाला में विज़िट करे ऐं नज़दीकी गौशालाउनि खे तव्हां सहयोग कयो। ऐं तव्हां घर में गांइ नथा पाले सघो त घटि में घटि तव्हांजे, अगरि तव्हांखे भॻवानु उहा शक्ति ॾिनी आहे त तव्हांजे ख़र्च ते घटि में घटि गौशाला में हिकिड़ी गांइ पलिजे। गांइ जे खीर जा बि जाम बेनिफिट आहिनि। गांइ जो जेको गोबर हूंदो आहे उहो एंटी रेडिएशन हूंदो आहे। गांइ जो जेको गौमूत्र हूंदो आहे उहो फर्स्ट एड जो कमु कंदो आहे। ऐं तव्हां
तव्हां शायदि ॿुधो हूंदो त गौ माता ही हिकु अहिड़ो प्राणी आहे जेको ऑक्सीजन खणंदी आहे, ऑक्सीजन छॾंदी आहे। माना जंहिंजे करे पर्यावरण खे जाम फ़ाइदो आहे, जंहिंजे करे पर्यावरण खे कोई नुक़सानु कान्हे। ऐं तव्हां ॿुधो हूंदो त वैदिक होली जे बारे में, थधि ऐं गर्मियुनि जे विच जे में होली जो त्योहार ईंदो आहे। उन होली जे त्योहार में ईअं मञण में ईंदो आहे कि अगरि वैदिक होली थिए, गांइ जे गोबर जी होली थिए, त जंहिंसां चङियूं ई बीमारियूं परे थींदियूं आहिनि। छो जो मौसम चेंज थियण जे करे बीमारियूं फैलजंदियूं आहिनि। त उन मौसम चेंज थियण जे करे जेको गोबर आहे, गांइ जो अमृत आहे, उहो जाम फ़ाइदेकारक आहे। उहो पर्यावरण खे शुद्ध कंदो आहे ऐं बीमारी थियण खां बचाईंदो आहे। ॿियो त के असां सिंध में सिंधी खेती जेॾी महिल कंदा हुआसीं त असां गोबर जी खेती कंदा हुआसीं। हुन में जेको ख़ातर पवंदो आहे उहो गोबर जो पवंदो हुयो। ऐं हाणे ऑर्गेनिक, जंहिंखे पाण ऑर्गेनिक चवंदा आहियूं, हाणे उहो थी वियो आहे रासायनिक, जंहिंजे करे बीमारियूं वधनि थियूं। त सिंध में जेॾी महिल सिंधी खेडूत हुया, सिंधी फार्मर हुया, तेॾी महिल बीमारियूं बि घटि हुयूं। ॿियो त असांजे लाइ इहा गर्व जी ॻाल्हि आहे कि भारतीय देसी नस्ल इंडियन काउ ब्रीड जेकी आहे, उन में सिंधी नस्ल बि आहे, रेड सिंधी काउ जंहिंखे चवंदा आहिनि। असां भारतीय नस्ल जी जेकी गायूं आहिनि, उन में सिंधी नस्ल जी बि गांइ आहे। ॿियो त आयुर्वेदिक जे हिसाब सां अॼु असां मञूं था त गौ माता में गौ माता जे गौमूत्र सां फीवर, किडनी ऐं अस्थमा, कैंसर जहिड़ी बीमारियूं बि ठीकु थियनि थियूं, स्किन प्रॉब्लम बि ठीकु थियनि था। ऐं असांजे गुजरात में वलसाड में हिकिड़ी हॉस्पिटल आहे माणिकचंद, जेकी माणिकचंद जी हॉस्पिटल आहे। उन में गांइ जे पंचगव्य मां कैंसर जी जहिड़ी बीमारियुनि जी अॼु ट्रीटमेंट हले थी। केतिरा ई पेशेंट उन में लाभ वठी रहिया आहिनि। त सिंधी समाज काथे न काथे पहिरों खां ई गौ माता सां जुड़ियल आहे, जेकी जाम ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर अॼु चङनि ई सिंधियुनि परिवार गौ माता सां दूरी बनाए वेठा आहिनि। त मां उन्हनि खे विनंती कंदुमि त वरी गौ माता जे नज़दीक अचनि, वरी गौ माता खे प्रेम ॾियनि, त जिन सां असांजो भलो थिए। मोहित भैया, जी तव्हां जेको तव्हां सां गॾु ॻाल्हाइण थियो, तव्हां चयो छा ॻाल्हायां, हाणे छा न ॻाल्हायो, तव्हां छा न ॻाल्हायो आहे, सॼी जानकारी तव्हां गौ माता जे बारे में असांखे ॾिनी, जेकी कॾहिं असांखे ख़बर बि न पई आहे। तव्हां बि हिकदमि छुपा रुस्तम आहियो ऐं अॼु तव्हां असांखे सुठी जानकारी ॾिनी। मां तव्हांखे हिन लाइ धन्यवाद थो चवां। ऐं जेकी थोरी जानकारी रहिजी वई आहे, पाण ॿिए दफ़े कंदासीं, थोरो टाइम जो तक़ाज़ो आहे। पर अॼु बि तव्हां जेकी जानकारी ॾिनी आहे एकदमि अप्रतिम ॾिनी आहे। ऐं चङनि माण्हुनि खे इहा जानकारी घटि हूंदी। ऐं जेको तव्हां सुबुह जो चओ पिया भैया छा ॻाल्हाईंदुसि, छा ॻाल्हायां, तव्हां न चई छा न ॻाल्हायो आहे, तव्हांजो हिकदमि धन्यवाद। ऐं तव्हांजो जेको गाढ़ो अभ्यास गौ माता जे मथां आहे, मां हुनखे बि नमस्कार थो कयां। ऐं मां सोचींदुसि ॿिए दफ़े जंहिं महिल मिलंदासीं, इन खां अञा सुठी तव्हां जानकारी असांखे ॾींदा। असांजे सभई जेके भाउर भेनरूं श्रोता आहिनि, उहे बि इन्हनि खे ॿुधी करे ख़ुशि थींदा।